खिरपुरनाथन शाह वेझो तेज़ बरसातुनि सबबि सिम के ॻोठ जुमो कोसो वेझो 50 फुट साॼे कप तां घारो लॻण सबबि मुख़्तलिफ़ ॻोठनि सतारजनो पर पेरोज़ चांडियो रहीम जो ढोरो घारो कुंभ ऐं ॿिया ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिं सबबि सवें ॻोठाणा लॾ प्लान करण ते मजबूर थी विया आहिनि। संदनि सवें एकड़नि ते बीठल सारियालो फ़सुलु तबाह थी वियो आहे। इरीगेशन अमलदारनि घारे वारे हंधि 24 कलाक गुज़रण बावजूदि न पहुची सघिया आहिनि, जंहिं ते ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि। घारे मुताज़िरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त का मशीनरी वग़ैरह कोन्हे का, राति 1 बजे खां वठी घारो पियो आहे। हिन महिल ताईं 7-8 ॾह ॻोठ जेके आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि। उन खां पोइ जेको फ़सुलु हज़ारनि जे एकड़ जेका ज़मीन आहे उहा जेका सारा फ़सुलु ॿुॾी तबाह थी वियो आहे। पहिरियां त कयो मामिलो हींअर थी न पतो आहे, राति खां वठी सुबुह खां वठी फ़ोनूं हणी हींअर त इहे ईअं बीठा आहिनि, न मशीनरी आहे न कुझु। लखें आबादी आहे, 10-15-20 ॻोठ आहिनि लाइन में। जैसे को वहे तो खिरपुरनाथन शाह का निकले तो यो छंडण में छोड़ कर दो, लेकिन रात का 1:30 बजे का खंड लगो। आज भी हिन महल ताईं कोई इरीगेशन जो अमलो ही न पतो आहे। सिम खे लॻल घारे सबबि मुताज़िर ॻोठाणनि कमिश्नर हैदराबाद ऐं DC दादू खां घुर कई आहे त मुताज़िर ॻोठाणनि जी वार करे संदनि थियल नुक़सान जो फौरी अदालो कयो वञे। कैमरामैन गनी सियाल सां गॾु अकील सुमरो, सिंध टीवी न्यूज़, खिरपुरनाथन शाह।